करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनू ला तत्तखिज़ुल काफ़िरीना औलियाअ मिन दूनिल मुअमिनीन अतुरीदूना अन तजअलू लिल्लाहि अलैकुम सुल्तानम मुबीना इन्नल मुनाफ़िक़ीन फ़िद्दरकिल अस्फ़लि मिनन नारि वलन तजिद लहुम नसीरा इल्लल्लज़ीन ताबू व अस्लहू वअतसमू बिल्लाहि वअख़लसू दीनहुम लिल्लाहि फ़उलाइक मअल मुअमिनीन वसौफ़ युअतिल्लाहुल मुअमिनीना अजरन अज़ीमा मा यफ़अलुल्लाहु बिअज़ाबिकुम इन शकरतुम व आमनतुम वकान अल्लाहु शाकिरन अलीमा। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला जा तमाम असांजे मथां अणा गणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में काफ़ी आयतूं गुज़रियूं आहिनि जिन में अल्लाह तबारक व तआला मुनाफ़िक़नि जे साज़िशुनि ऐं उन्हनि जे अंदरूनी छुपियल ख़बासतुनि खे मिसालनि सां बयानु फरमायो हो। अॼोकिन आयतुनि में अल्लाह तबारक व तआला मुनाफ़िक़नि खे हिकिड़ो तौबह जो मौक़ो ॾिनो आहे ऐं मोमिननि खे मुनाफ़िक़नि ऐं काफ़िरनि सां दोस्ती ऐं ताल्लुक़ रखण जे मुतालिक़ उसूल हिकिड़ो ॿुधायो आहे, उनजो बयानु फरमायो आहे। अल्लाह तबारक व तआला फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू ला तत्तखिज़ुल काफ़िरीना औलियाअ मिन दूनिल मुअमिनीन। ए ईमान वारो काफ़िरनि खे पंहिंजो दोस्त न बनायो, मोमिननि खे छॾे काफ़िरनि खे पंहिंजो दोस्त घाटो यार न बनायो। अतुरीदूना अन तजअलू लिल्लाहि अलैकुम सुल्तानम मुबीना। छा अल्लाह से फरमाए तो छा तव्हां चाहियो था अल्लाह तबारक व तआला खे पंहिंजे मथां सरी हुज्जत क़ाइमु करणु चाहियो था। इन लफ़्ज़नि जो तर्जुमो कुझु वज़ाहत कयां पोइ कयां त आसान थी पवे। अल्लाह तबारक व तआला फरमायो आहे त ए ईमान वारो मोमिननि खे छॾे काफ़िरनि सां दोस्ती न रखो। ॿिए जॻह ते फरमाईं त इहे कॾहिं बि तव्हांजा दोस्त न थींदा। टीं जॻह ते क़ुरान पाक में फरमाईं त हा तव्हां पंहिंजो दीन छॾे उन्हनि जा थी वञो पोइ तव्हांजा थींदा, तेसिताईं उहे तव्हां सां सचा न आहिनि। हाणे जॾहिं अल्लाह तबारक व तआला काफ़िरनि सां यहूदियुनि नसरानियुनि सां दोस्ती रखण खां सख़्तु मना फरमायो आहे, पोइ बि जेकॾहिं कोई माण्हू मुस्लमान उन्हनि खे दोस्त बनाए त पोइ त सज़ा जो मुस्तहिक़ आहे। अल्लाह तबारक व तआला हिन लफ़्ज़नि में उन ख़ुलासे के तर्जुमे अंदाज़ में बयानु फरमायो अतुरीदूना अन तजअलू लिल्लाहि अलैकुम सुल्तानम मुबीना। छा तव्हां चाहियो था त बणायो अल्लाह तबारक व तआला जे लाइ तव्हांखे सज़ा ॾियण में हिकु हुज्जत क़ाइमु थिए। हो माना रब तबारक व तआला तव्हांखे डर ॾेई वेठो आहे, दरगुज़र कयूं पियो आहे, मुस्लमान आहियो, केतिरा ई कमनि कोताहिनि में भरियल आहियो, नंढा वॾा गुनाह तव्हांजा रब साईं दरगुज़र पियो करे, माफ़ पियो करे, डर पियो ॾे, मन तौबा करे, मन मुड़ी वञे। पर हाणे तव्हां अल्लाह ताला जे हुक्मनि जे ख़िलाफ़ मोमिननि खे छॾे काफ़िरनि सां दोस्ती रखी हिकिड़ी हुज्जत दलील सबूत त अल्लाह ताला खे क़ाइमु करे ॾियो त हाणे सज़ा भले ॾे। अतुरीदूना अन तजअलू लिल्लाहि अलैकुम सुल्तानम मुबीना। छा तव्हां चाहियो था त अल्लाह ताला खे तव्हांजे ख़िलाफ़ सज़ा ॾियण में हिकु सबूत हुज्जत मिली वञे? ईअं था चाहियो? इहो हिकिड़ो दड़को आहे त ईअं न कयो, ईअं न कयो। तव्हांजो इहे ॻाल्हियूं हिकु सबूत तौर ते थियूं बीहनि, पोइ जे असां सज़ा ॾियण ते आयासीं त तव्हांखे सज़ा मिली वेंदी, कंहिंखां कोन लहराईंदासीं।
पोइ कस लॻंदी मुस्लमाननि खे। अल्लाह से फरमाए थो मुंहिंजे महबूब जा उम्मती ऐं कलमे पाइण वारा हुजनि उन्हनि खे ईअं कस लॻी वञे असां सां, असांजे तरफ़ खां सज़ा काफ़रनि खे मिलणी हुजे पर उन्हनि खे बि मिली वञे जेके नेकोकार मोमिन हुजनि, ईअं न थिए। तंहिंजे करे अल्लाह ताला इहा तालीम ॾिनी आहे ज़बरदस्त अंदाज़ में। पोइ हाणे सम्झण जे लाइ हिकिड़ो सुवालु आहे। इन आयत खां पहिरियां बि मुनाफ़िक़नि जूं ॻाल्हियूं बयानु थियल आहिनि। इन्नल मुनाफ़िक़ीन युख़ादिऊन अल्लाह व हुव ख़ादिउहुम। पंहिंजे पर में मुनाफ़िक़ ॼण अल्लाह सां धोखो था कनि पर हक़ीक़त में पाण सां धोखो था कनि। ॿी आयत में फरमाई मुज़बज़बीन बैन ज़ालिक ला इलाहा हाउलाइ व ला इलाहा हाउलाइ। विचो वारीअ टंगिया पिया आहिनि मुनाफ़िक़, न हिन पासे काफ़रनि सां मुकमल तौर ते कुफ़ुर करे था निर्वार थी बीहन, न मुस्लमाननि सां इस्लाम क़बूल करे मुकमल निर्वार था थी बीहन। पका मुस्लमान ईअं बि नथा थियनि, विच ते बिवाटे ते टंगिया पिया आहिनि हेॾे होॾे। वरी इन खां अॼोकी आयत जेका या अय्युहल्लज़ीना आमनू पढ़ीसे, इन खां पोइ वरी अल्लाह से फरमाए थो इन्नल मुनाफ़िक़ीन फ़ी दरकिल अस्फ़ली मिनन नार। मुनाफ़िक़ जेके आहिनि जहन्नम जे तरे में, जहन्नम जे अहिड़े तबके में हूंदा जेको हेठि हेठि आहे, तरे वारो उन में हूंदा। सम्झण जे लाइ हिकिड़ो सुवाल पैदा थियो त हिन आयत खां पहिरियां बि मुनाफ़िक़नि जे सज़ा जो बयानु आहे, इन आयत खां बाद बि मुनाफ़िक़नि जे सज़ा जो बयानु आहे। विच में अल्लाह तबारक व तआला मोमिननि खे फरमायो त काफ़रनि सां दोस्ती न रखो, मोमिननि खे छॾे करे। जे ईअं कंदव त ॼण अल्लाह ताला खे पंहिंजे ख़िलाफ़ हिकु सबूत ॾिनो आहे। सम्झण जे लाइ सुवाल पैदा थियो त इहे काफ़र हू ओरिजिनल काफ़र आहिनि जेके अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो, तौहीद जो, क़ुर पाक जो, क़यामत जो इनकार था कनि, या हिते मुनाफ़िक़नि खे अल्लाह ताला काफ़र चयो आहे। विच में जो इहा आयत बयानु फरमाई वई त छा उन्हनि काफ़रनि जे लाइ जेके उथंदे खां ई इस्लाम जा मुनकिर आहिनि, नथा मञनि, या इन्हनि मुनाफ़िक़नि खे अल्लाह तबारक व तआला काफ़र करार ॾिनो आहे। उन जे लाइ उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे ज़ाहिरी तौर ते अगरचे मुनाफ़िक़ खे काफ़र न चइबो, ज़ाहिरी तौर ते इन जो नालो ई मुनाफ़िक़ रखियो वियो आहे इन ॿिटे मेयार रखण जे करे, पर सज़ा इन मुनाफ़िक़ ऐं काफ़र जी जो हिकु जहिड़ी आहे त इन्नल काफ़िरीन वल मुनाफ़िक़ीन फ़ी जहन्नम जमीआ, ॿई गॾु जहन्नम में सड़ंदा। हिकु जहिड़ी सज़ा आहे त पोइ उनखे सम्झण जी थोरी ज़रूरत आहे। काफ़रनि खे सज़ा मिलंदी हिन जे करे त उहे उथंदे खां ई इनकारी आहिनि, मुनाफ़िक़नि खे बि काफ़रनि वारी सज़ा मिलंदी अगरचे मुनाफ़िक़ थोरे वक़्त जे लाइ थोरो ज़ाहिर ज़हूर हुई इस्लाम त कंदो आहे न, मुस्लमाननि सां गॾिजी निमाज़ रोज़ो त कंदो आहे न, पर दिलि में न हूंदी अथसि, ज़ाहिर में थोरो बि मुस्लमाननि वारो रुख़ त अख़्तियार कंदो आहे न, पर पोइ बि उनखे काफ़रनि जहिड़ी सज़ा थी मिले। उनजो जवाबु इहो आहे त इहो ॿिटी पॉलिसीअ जे करे, इहा ॿिटी पॉलिसी इन जी वधि खां वधि मुस्लमाननि खे धोखो थी ॾे, वधि खां वधि नुक़सानु थी ॾे। मुस्लमान उन्हनि खे पको पंहिंजो बि नथा सम्झी उन ते संदरो ॿधी सघनि, वरी उनखे सफ़ा छॾे करे पंहिंजी ॻणप में थोरा बि नथा ॻणिजी सघनि। ॻणनि था त हुननि जे ॻणप में जॾहिं उन्हनि जो नालो थो अचे बीह था वञनि त उनखे पंहिंजो ॻणियूं की न, वरी जॾहिं छॾनि था त वरी बि उन्हनि जे मथां अखर अचे थो त हिननि खे छॾे अॻिते वधूं की न। हाणे इन्हनि ॿिटी पॉलिसीअ जे करे मुस्लमाननि जे तरक़ीअ में जेका रुकावट विधी आहे, धोखेबाज़ीअ जे करे जेको मुस्लमाननि खे नुक़सानु पहुतो आहे उहो काफ़रनि मां न पहुतो आहे जेतिरो मुनाफ़िक़नि मां पहुतो आहे। इन जे करे इन धोखेबाज़ीअ जे करे मुस्लमाननि जी इस्लामी तरक़ीअ में रुकावट बणिजण जे करे जेका सज़ा काफ़रनि खे मिली उहा साॻी सज़ा हिननि खे मिली। पोइ हाणे अल्लाह से फरमायो इन्नल मुनाफ़िक़ीन फ़ी दरकिल अस्फ़ली मिनन नार, मुनाफ़िक़ जहन्नम जे बाहि जे हेठे तबके में हूंदा। वलन तजिद लहुम नसीरा, एॾी कावड़ अल्लाह तबारक व तआला जी ज़ात खे फरमाई वलन तजिद लहुम नसीरा, कोई मददगार न लभंदो न हुते, कोई मददगार न लभंदो न हुते, जहन्नम जे हेठे तबके में हूंदा। हाणे हिते उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे जहन्नम जा 7 तबका आहिनि, 7। हिकिड़े तबके जो नालो जहीम, ॿिए तबके जो नालो सिधो संग जहन्नम, टे तबके जो नालो सईर, चौथे जो नालो सुफ्र सीन सां या सफ़्र या सुफ्र, पंजे तबके जो नालो लज़ा, छहें तबके जो नालो हाविया, सतें तबके जो नालो हुतम। ये 7 ई तबका क़ुर पाक बयान कया आहिनि वक़्फ़े सां। हाणे उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त पहिरियों जेको तबको आहे जहीम, इहो मुस्लमान गुनाहगारनि जे लाइ आहे, जेके मुस्लमान गुनाहगार हूंदा
उन्हनि जे लाइ ऐं मुस्लमान गुनाहगारनि सां गॾु उहे मुशरिक जेके मुस्लमाननि जा हिमायती आहे, पैगंबरनि सगोरनि जा हिमायती आहे, बावजूद शिरक ऐं कुफर ते रहण जे हिमायत में मुस्लमाननि सां गॾु गॾु हूंदा। जीअं का मसइलत हुजे पाड़े जी, तहफ़ुज़ जी, जंग में बचाव जी, को न को तरीक़ो कंहिं बि तरह सां पंहिंजो मफ़ाद ॾिसी करे मुस्लमाननि जा हिमायती रहिया, इन जे करे इहा सज़ा उन्हनि खे घटि मिली बनिस्बत सख़्त ग़लीज़ काफ़िरनि जे जेके हर तरह सां ज़िद्दी हुजनि। पोइ हे थोरो घणो मुस्लमाननि जा हिमायती जो रहिया, पैगंबरनि सगोरनि जे ज़माने में, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़माने में बि उन्हनि जा हिमायती जो रहिया, त गुनाहगार मुस्लमाननि सां गॾु इहे मुशरिक पर मुस्लमाननि जा हिमायती रहिया, इहे जहन्नम जे उन मथे मथे तबिके में मथो मथो तबिको जंहिंजो नालो जहीम आहे उन में हूंदा। ॿई गॾे गुनाहगार मुस्लमान ऐं हिमायती मुशरिक। बाक़ी जेके तबिका आहिनि 6, उन्हनि तबिकात में मुशरिक जेके उथंदे खां ई आतश परस्त आहिनि, बाहि जा पूजारी आहिनि ऐं सिज चंड जा पूजारी आहिनि, बुतनि जा पूजारी आहिनि, सिधा सवा मुशरिक पक्का ऐं दहरिया यहूदी नसरानी, इहे सभु बाक़ी तबिकनि में अल्लाह ताला विरहाए करे उछलाईंदो। उन्हनि में जेके जेतिरा वधीक ग़लीज़ हूंदा इस्लाम जे मुक़ाबले में, उहे ओतिरो तबिके में हेठि ईंदा। जेको जेतिरा हलकड़ा हूंदा जहन्नम में ई, पर ओतिरो उन्हनि जो तबिको मथे हूंदो। इहा अल्लाह तबारक व तआला जे सज़ा जे इंसाफ़ जी कड़ी आहे। काफ़िरनि खे उछलाईंदो जहन्नम में, पर हिकिड़ा सफ़ा टांडनि जे मथां हूंदा, हिकिड़ा टांडनि खां थोरो भड़कंदड़ बाहि में, कुझु वरी थोरा अञा मथे, कुझु दूंहें में, कुझु दूंहें जे पछाड़ीअ वारी चोटीअ में। इहो सज़ा जो अंदाज़ इंसाफ़ जे तराज़ुअ सां रखियलु आहे। जेको जेतिरो इस्लाम जे मुक़ाबले में सख़्तु हूंदो, उहो ओतिरो बाहि जे वेझो हूंदो, सख़्तु बाहि जे अंदरि छोलनि में वञी करे किरंदो। पर उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे जेको इन्हनि 7 तबिकनि मां हेठियों हेठियों जेको तबिको आहे न, इहो तबिको वरी मुनाफ़िक़नि जे लाइ आहे। माना ईअं सम्झो त टांडनि जे मथां मथां पहिरियों तबिको हेठियां खां जेको आहे, मथां खां ॻणींदासीं त हेठां हेठां थींदो, हेठां खां ॻणींदासीं त बाहि जे मथां पहिरियों तबिको थींदो। पर चूंकि क़ुर पाक जेका ॻणप कई आहे त हेठियों हेठियों तबिको, अदरकिल असफल, सफ़ा हेठियों हेठियों तबिको, माना तरे वारो, जंहिंखे सख़्तु खे सख़्तु चइबो, इहो जहन्नम जो तबिको मुनाफ़िक़नि जे लाइ आहे। सवाल पैदा थियो त छो? होॾां जीअं तव्हां गुनाहगार मुस्लमाननि खे ऐं मुस्लमाननि जा हिमायती जेके मुशरिक आहे, उन्हनि खे ॾोह में थोरो हल्को सम्झी करे गुनाहगार मुस्लमाननि खां मथे तबिके में ॿुधायो त उहे जहीम वारे मथे जहन्नम जे तबिके में हूंदा। पोइ हे बि मुनाफ़िक़ थोरे वक़्त जे लाइ नमाज़ त मुस्लमाननि सां गॾिजी पढ़ंदा आहिनि, थोरे वक़्त जे लाइ गॾु गॾु सलाह मशवरे में, रोज़े नमाज़ में, ज़कात में, मामलात में थोरो थको साथ मशवरो त हूंदो हो न उन्हनि जो। पोइ उन्हनि खे छो न सज़ा में हलकड़ाई कई वई? उनजो जवाब बि उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त ज़ाहिरी तौर ते चूंकि ही मुस्लमाननि सां गॾु गॾु मुस्लमाननि जे इस्लाम जा अहकाम बि अदा कंदा, पर हिननि जी जेका धोखेबाज़ी नुक़सान पई ॾे, उहा उन्हनि हिमायती मुशरिकनि खां बि वॾी आहे। हिननि जी धोखेबाज़ी जेका नुक़सान पई ॾे मुस्लमाननि खे, राति जो मुस्लमाननि सां मशवरे में गॾु मुस्लमाननि इहा मशवरो कयो त बाबा जंग तबूक में या जंग ओद में इहा जंग कीअं लड़िजे, अबा फलाणे मैदान में लड़बी। कुझु साथी मथे चौंकियुनि ते बीहंदा जबलनि जे मथां, कुझु मैदान में बीहंदा, कुझु चौंकियूं ऐं घट वठी बीहंदा, चौंक चौराहा वठी बीहंदा, कुझु तीरंदाज़ फलाणा फलाणा, उन्हनि जी निगरानी फलाणो कंदो। इहो मशवरो तए पियो थिए, ही बि हुते वेठा आहिनि। राति जे पहर में इहा सॼी जंग जी राज़धानी काफ़िरनि खे ॿुधाए छॾनि। सुबुह जो जिते मुस्लमान मुजाहिदनि खे बीहणो हुयो, काफ़िर हुन खां पहिरियां हुते अॻु बि बीठा। अरे त जंग जो पलटो ई मटिजी वियो। इहो कीअं थियो? पोइ ख़बर पवंदी त असांजी जेका आहे जासूसी ही था कनि, धोखेबाज़ी असां सां ही था कनि। हाणे मुस्लमाननि जे जंगनि में जेको नुक़सान पियो थिए, मुस्लमाननि जो राज़ आउट पियो थिए, उहो इन्हनि निभागनि जे वजह सां पियो थिए। इन जे करे वॾे खां वॾो नुक़सान एतिरो जंगनि में काफ़िरनि विड़ी करे न पुॼायो जेतिरो हिननि धोखेबाज़नि सां, चुगलियुनि सां ऐं मुनाफ़िक़त करण सां जेको मुस्लमान खे नुक़सान पहुचायो। पोइ इहो सख़्तु जो इस्लाम खे तरक़ीअ में नुक़सान मुनाफ़िक़नि पहुचायो, अल्लाह तबारक व तआला बि तॾहिं फरमायो इन्हनि जो जहन्नम जो तबिको बि हेठियो आहे। अगरचे ॾिसो न ज़ाहिरी निमाज़ अॼु पढ़नि पिया, पर उन्हनि जे हिन ज़ाहिरी निमाज़ जो लिहाज़ न रखियो वियो। ज़ाहिरी तौर ते मशवरे में बि विहनि पिया, पर त बि उन्हनि जे मशवरे जो लिहाज़ न रखियो वियो, सज़ा उन्हनि खे सख़्तु ॾिनी वई। इतां सम्झ में अचे थो त अल्लाह तबारक व तआला खे
इहो बिट्टो मेयार बाने जो बिल्कुलु पसंदि कोन्हे। माण्हू हुजे चिटो, ॻाल्हि हुजे सिधी। जीअं काफ़ी बुज़ुर्ग चवंदा आहिनि, मां बि चवंदो आहियां, ॻाल्हि कजे चिटी जंहिंमें भितर न मिटी। ऐं सच बि चइजे, यार रुसे त रुसे, कंगो बि ॾिजे, वार खुसे त खुसे। सच चइबो, पोइ सच जे करे जेके थोरा बचंदासीं मुख़लिस त हूंदा। उन्हनि घणाई मुनाफ़िकनि खां जेके थोरा भला साथ त ॾींदा, सचा त हूंदा। क़ुरान पाक जी तालीम इहो थी सेखारे। हाणे ॾिसो, अल्लाह तबारक व तआला फरमायो, इल्लल्लज़ीना ताबू व असलहू, हा इन्हनि मुनाफ़िकनि मां जिन तौबा कई, वासलहू 4 शर्त थो अल्लाह से ॿुधाए, वासलहू पंहिंजा अमल सुधारियूं। साईं अॻ में निमाज़ रोज़े खां चोटाए पवंदी हुई, भॼंदा हुआसीं, इशा ऐं फजर त बिल्कुलु न पढ़ंदा हुआसीं। इहे मुनाफ़िकनि जूं आदतूं क़ुरान पाक ॿुधायूं आहिनि। पोइ हाणे अल्लाह से फरमाए थो, पहिरें नंबर ते तौबा कनि त सचा आहिनि, पंहिंजे ग़लतियुनि खे मञनि, माफ़ी वठनि। ॿिए नंबर ते वासलहू पंहिंजा अमल सुधारनि, संवारनि, मुंहिंजे नबीअ जे ॿुधायल तरीक़े मुताबिक़ पंहिंजा अमल कनि, इस्लाह कनि। 3 नंबर ते वातसिमू बिल्लाह, अल्लाह ताला जे ज़ात खे चंबड़नि, रब साईं तोखां सवा केर बि कोन्हे। इबादत में, तौहीद में, हाजत रवाईअ में, मुश्किल कुशा में, हर शइ में ख़ुदा जे ज़ात खे चंबड़नि। अल्लाह खां सवाइ ॿियो केर बि कोन्हे जेको इंसान जे नफ़े नुक़सान जो मालिक हुजे। सभु शइ अल्लाह जे हथ में आहे। 4 नंबर ते वाख़लसू दीनहुम लिल्लाह, निजा हुजनि अल्लाह तबारक व तआला जे दीन सां, बिल्कुलु निजा। अख़लसू दीनहुम लिल्लाह, मुख़लिस माना अल्लाह जे रज़ा जे लाइ कोई बि अमल कनि त अल्लाह जे रज़ा जे लाइ, माण्हुनि जो ॾेखाव हुन में शुमार न हुजे, चाहे उहो अमल थोरो ई हुजे, चाहे उहो पंहिंजे सहप जे आधार ते छो न हुजे। हिकिड़ो माण्हू आहे निमाज़ थो पढ़े, सच पच रियाकारी कोन्हसि, जल्दी जल्दी थो पढ़े, रुकू बि कयईं तकड़ तकड़ में, सुभान रब्बियल अज़ीम, सुभान रब्बियल अज़ीम, सुभान रब्बियल अज़ीम, समीअ लिमन हमिदा, रब्बना लकल हम्द, अल्लाहु अकबर। सभु तस्बीहात पढ़े थो, तकड़ तकड़ में पढ़े थो, के कम अथसि, के ग़म अथसि, के फ़िक्र अथसि, कुझु बि अथसि, पढ़े थो, काई परवाह नथो करे। त माण्हू ॾिसंदा त तकड़ तकड़ में तो सजदो रुकू करे, छा चवंदा, काई परवाह कोन्हसि माण्हुनि जी, रब जे ज़ात सां त सचो आहे, बहसियत इंसान जे पंहिंजे ख़्यालनि ऐं फ़िक्रनि में ॿुॾल आहे। तकड़ी सकड़ी कोई माण्हुनि जो लिहाज़ नथो रखे, पढ़े त थो न। इहा बि अल्लाह तबारक व तआला खे पसंदि आहे जो रिया कोन्हसि को, इहा बि पसंदि आहे जो रिया कोन्हसि को। हालांकि निमाज़ अहिड़ी खपे कान थी अल्लाह ताला जे ज़ात खे, खपे उहा थी जंहिंमें तादील अरकान हुजे, रुकू बि सही माना में हुजे, सजदो भी सही माना में हुजे, तस्बीह भी सही माना में हुजे। पर चूंकि हिन जी तकड़ी निमाज़ बि रिया खां ख़ाली आहे, तब अल्लाह ताला फरमाए थो ठीकु आहे, रिया त कोन्हसि। मुख़लिसीन लहुद्दीन, इहो मुख़लिस चवंदा आहियूं, माना निज अल्लाह ताला जी रज़ा मक़सूद हुजेसि, ॿिए कंहिंजो हुन में ज़रे बराबर भी लिहाज़ न रखे, अल्लाह जी रज़ा मक़सूद हुजे। पोइ सच पच अल्लाह त एॾो अरहमुर राहिमीन आहे जो कोई बुतनि खे वेठो सॾे न, भुल में नालो अल्लाह जो निकिरी वञेसि त बि चवंदो जी। मूसा अलैहिस्सलाम जे ज़माने में ॿुधो आहे बुज़ुर्गनि खां, हिकिड़ो बुत अॻियां रखी करे उन्हनि खे पोइ सॾे, ईअं लुॾंदे निंड अची वियासीं, बुतनि खे सॾींदे ज़बान मां निकिरी वियुसि या समद, होॾां चए पियो या सनम या सनम या सनम, निकिरी वियुसि या समद। अल्लाह से फरमायो लब्बैक अब्दी, जी मुंहिंजा बाना। मलाइकनि में जुंबश अची वई, अल्लाह साईं हू त बुत खे पोइ सॾे, अरसो गुज़रियो अथसि बुतनि खे सॾींदे, हे निंड जी ऊंघ में अची करे या समद निकिरी वियो अथसि। अल्लाह से फरमायो त वक़्तु गुज़रियो अथसि बुतनि खे सॾींदे, बुतनि हिनखे जवाबु न ॾिनो आहे, पोइ भुल में या निंड में मूंखे सॼो अथई न, मां बि जवाबु न ॾियांसि त पोइ बुतनि में मूं में कहिड़ो फ़र्क़ु। अल्लाह एॾो अरहमुर राहिम ज़ात आहे। सच पच जॾहिं तौबा जी ॻाल्हि थी अचे न, तौबा जी उलमा में हदीस लिखियो आहे, हदीस पाक में ईअं ईंदो आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अन निदामत तौबतन, पेशेमानी बि हिकु तौबा आहे। या पेशेमानी छा आहे, बंदो ज़बान सां नथो चवे त अल्लाह साईं मूंखां ॾोह थी वियो आहे, मूंखे माफ़ कर, रोए रड़े बि नथो, दिलि में रुगो ईअं चई त अड़े ग़लती थी वई, दिलि में इहो अड़े मां करे ॾेखारियो सभिनी खे साम्हूं, हिन दिलि में कयो आहे इहो, चेहरे ते बि हुनजा आसार ज़ाहिर न थियनि, काई बि ग़लती थी वई, रुगो दिलि में कयईं त मूंखां इहा ग़लती न थिए आहे, पछतायईं दिलि में त मां ग़लति कयो आहे, इहा बि तौबा आहे।
अल्लाह तबारक व तआला फरमाए तो युहिब्बुत तव्वाबीन व युहिब्बुल मुततहिरीन। इनके भी जॾहिं क़ुरान तो चवे, हदीस जी चए, अल्लाह जो पैगंबर तो चए तौबा या, ऐं अल्लाह ताला अहिड़नि तौबा करण वारनि खे बि पसंदि थो करे त पोइ जेको रब जे दर ते अची करे पंहिंजा सभु कम छॾे करे हिकिड़ो रुकू रुगो तिलावत जो कंदो थो अचे। हालांकि हुकुम आहे त सिपारो खनि पढ़े, न त हदि सिपारो पढ़े, रुगो हिकिड़ो रुकू थो तिलावत करे न, ॿियो न त कम से कम 3 आयतूं रोज़ तिलावत थो करे, त बि अल्लाह ताला उनखे महरूम कोन कंदो, उनखे बि तिलावत वारनि बाननि में शुमार कंदो। हदीस पाक में अचे थो त अल्लाह तबारक व तआला फरमायो फउलाइका मअल मुमिनीन, 4 शर्त जंहिं में लधा मुनाफ़िक़त आहिनि, गुनाहनि हरकतुनि खां पोइ तौबा करे पंहिंजा अमल संवारे, अल्लाह जी ज़ात खे चंबड़ी पए, निजो मुख़लिस थी पवे, 4 अमल करे पोइ फउलाइका मअल मुमिनीन, इन माने खे मोमिननि सां गॾु रखंदासीं, शुमार कंदासीं। वसौफ़ युतिल्लाहुल मुमिनीन अजरन अज़ीमा, क़ुरान तो फरमाए अल्लाह तबारक व तआला मोमिननि खे अजर अज़ीम सां नवाज़ींदो। पोइ जीअं हिननि खे मोमिननि सां गॾु अल्लाह ताला लेखियो आहे, मोमिननि खे अजर अज़ीम सां नवाज़ींदो त हिननि खे बि अजर अज़ीम सां नवाज़ींदो। पोइ आख़िर में अल्लाह तबारक व तआला खां इंतिहाई आजिज़ाने अंदाज़ में ॼण त सवाल आहे, मुंहिंजा रब साईं तुंहिंजी रहमत त कुशादी आहे, तुझी रहमत कुशादी आहे, तुझो फज़ल, तुझी मेहरबानी, तुझी बख़्शिश त आम आहे। कहिड़ो बि ॾोहारी माण्हू तो वटि सची तौबा करण जे लाइ अचे थो त अल्लाह ताला रब्बुल आलमीन साईं तूं त हुनखे माफ़ थो करे छॾीं, तूं सचो आहे, तुझी रहमत कुशादी आहे, तुंहिंजे कावड़ गज़ब खां तुझी रहमत वसी आहे। पोइ मुनाफ़िक़नि या काफ़िरनि जे लाइ तुंहिंजी सज़ा एॾी छो आहे? तुझी कावड़ या गज़ब जॾहिं ॾिसूं था त पोइ असां खां थोरे वक़्त जे लाइ विसरी थी वञे त ॼण अल्लाह तबारक व तआला जी रहमत बि आहे, तुंहिंजी कावड़ खां ॾाढो ॾिजूं था। हालांकि तुंहिंजी रहमत वॾी वसी आहे, पर तुंहिंजी कावड़ जे गज़ब जॾहिं क़ुरान ॿुधाए थो त वार उबादा थी वञनि, लोह कांडार थी वञे त रब जी कावड़ गज़ब ॾाढी वॾी आहे। रब साईं तुंहिंजी कावड़ एॾी छो आहे? छो आहे गुनाहगारनि ते एॾी कावड़? महिरबानी महिरबानी फरमा। अल्लाह ताला अहिड़ा लफ़्ज़ फरमाया हिन सवाल जे जवाब में, फरमाई मा यफ़अलुल्लाहु बिअज़ाबिकुम, तव्हांखे सज़ा ॾेई करे मां अल्लाह छा कंदुसि? छा कंदुसि तव्हांखे सज़ा ॾेई करे? छा ख़ुशि थींदुसि? तव्हांखे सज़ा ॾेई करे मुंहिंजी इज़त अज़मत वधी वेंदी? तव्हांखे सज़ा ॾेई करे मां दुनिया खे ॾेखारींदुसि त मां हेॾो ताक़तवर ज़ात आहियां, इन कमज़ोरनि खे मारे ॾिनमि, सज़ा ॾिनमि, जनम उछड़ायसि? मा यफ़अलुल्लाहु बिअज़ाबिकुम, छा कंदो अल्लाह तव्हांखे सज़ा ॾेई करे? इन शकरतुम व आमनतुम, जेकॾहिं तव्हां मुंहिंजा शुक्रगुज़ार बाना हूंदव ऐं मुंहिंजे हुक्मनि खे मञींदव, मुंहिंजे नबीअ जे तरीक़े खे मञींदव त तव्हांखे सज़ा ॾेई मां छा कंदुसि? ताबेदार हुजो, मुंहिंजे नबीअ जो तरीक़ो मञियो, शुक्रगुज़ार बाना मञियो, सज़ा ई कान्हे। त ॾिसो इन शकरतुम व आमनतुम जा 2 लफ़्ज़ ॿुधाया अल्लाह ताला, शुक्रगुज़ार बणिजो, मञीदड़ मोमिन हुजो। साईं शुक्रगुज़ार केतिरा? शुक्र करण वारनि बाननि जूं बि हाणे कैटेगरियूं ज़हन में अची वियूं, हिकिड़ा मुकमल, हिकिड़ा अधूरा, हिकिड़ा थोरा थका। मोमिन जॾहिं लफ़्ज़ आयो त हुन जूं बि कैटेगरियूं ज़हन में अची वियूं, हिकिड़ा पक्का पक्का मोमिन, हिकिड़ा अधूरा, हिकिड़ा विच तरा, हिकिड़ा थोरा थोरा। साईं कहिड़ा? अल्लाह ताला लफ़्ज़ अहिड़ो जामे फरमायो, उन सवाल जो जवाबु ॼण त ॾेई वियो। शुक्रगुज़ार हुजो, जेतिरो थी सघे ओतिरो वधीक हुजो, मोमिन हुजो, जेतिरो थी सघे ओतिरा पक्का पूरा मुकमल मोमिन हुजो। पर जो हुन में कमी कोताही थी बि वई, मा यफ़अलुल्लाहु बिअज़ाबिकुम इन शकरतुम व आमनतुम, शुक्रगुज़ार हूंदव, मञीदड़ हूंदव त तव्हांखे सज़ा ॾेई मां छा कंदुसि? कोन ॾींदुसि सज़ा। इहा रब तबारक व तआला जी एॾी वॾी महिरबानी आहे, एॾो वॾो फज़ल आहे जो ॿारनि खे ॿुधाए छॾियो अथई त मां तव्हांखे सज़ा ॾियणु कोन थो चाहियां, पोइ बि तव्हां ते सज़ा थी पई, उहा तव्हांजे बद अमालनि जे करे, तव्हांजे बद अख़लाक़नि जे करे, तव्हांजे बद किरदारनि गुनाहनि जे करे। मां रब तव्हांखे वमा रब्बुका बिज़ल्लामिल लिल अबीद, मां रब बाननि ते ज़ुल्म कंदड़ ज़ात न आहियां। तॾहिं फरमायूं वकान अल्लाहु शाकिरन अलीमा, अल्लाह तबारक व तआला क़दुरदान ज़ात आहे, वॾे इल्म वारे ज़ात आहे। जंहिं बाने में जेतिरो शुक्र हूंदो न, अल्लाह उनखे ओतिरो बदिलो ॾींदो। जंहिंमें जेतिरी ताबेदारी हूंदी उनखे ओतिरो अजर अल्लाह तबारक व तआला ॾींदो। कंहिंसां बि नाइंसाफ़ी कोन थींदी। फरमायईं त मां छा कंदुसि तव्हांखे सज़ा ॾेई? तव्हां शुक्रगुज़ार हुजो ऐं मोमिन पक्का हुजो, पोइ मां क़दुरदान आहियां, क़दुरु कंदुसि। दुनिया बेक़दरी थींदी आहे, छॾे वेंदी आहे, तव्हांजे नेकिन तव्हांजे चङाइनि खे विसारे छॾींदी आहे, तव्हांजे बुराइनि खे ॻाईंदी आहे, पर मां रब बेक़दरो न आहियां।
तव्हांजी हिकिड़ी नेकी हूंदी 99 ॾोह हूंदा त बि हुन हिकिड़ी नेकीअ खे अहिड़ो वज़न ॾींदुसि जंहिं मां रब चाहींदुमि त उहा हिकिड़ी नेकी तव्हांजी 99 गुनाहनि खां ॾाढी थी वेंदी। मां क़दुरदान आहियां ऐं वॾी इल्म वारी ज़ात बि आहियां। मूंखे ख़बर बि आहे त कहिड़े बाने जो केतिरो क़दुरु करिणो आहे ऐं कंहिं बाने खे कहिड़ी तरह सां बचाइणो आहे, निजात ॾियणी आहे। अल्लाह पाक तव्हां असांखे ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावा